गेबी खान के रोकियो। छॾियो बाबा, छॾियो मूंखे त वरियाम खे ॾेखारियो मौत जो असुल रूप। वरियाम सुठो अथई त हितां निकिरी हलियो वञ, अजाई मुफ्त में मारजी न वञी। वरियाम निकिरी वञ हितां, मां चवां थो तूं निकिरी वञ। गेबी खान जे गुस्से खां तूं वाक़िफ़ न आहे, निकिरी वञ। बस पुनर खान बस। वरियाम जी सजी जिंदगी दरियान में मांगर मच्छन के रछन सां पकड़ींदे गुज़री आहे। तूं हिन खीर पियाक ॿार खां मूंखे डिजरण थो चाहीं? वठी वञ पंहिंजे नालायक छोरे खे। जेकॾहिं हिन मुहाणे जो हथ लॻी वियुसि त घर ताईं होश बि न ईंदुसि। याद रखजा वरियाम, याद रखजा, तो नांगन सां वेर पातो आहे। जेकॾहिं तुंहिंजी जिंदगी ज़ाहिर न कईसी त असीं पंहिंजे पीउ जा पुट न आहियूं। दिलावर खान, असांजी बि सोबत जोगिन सां आहे। नांगन खे न पूरे उन्हनि जी ज़हर कढण असां बि चङी तरह ॼाणींदा आहियूं। इन करे तव्हां सभिनी खे इहा सलाह ॾींदुसि त नांगन जे रूप में जोगिन वटि न ईंदा कयो, न त मुफ्त में मारिया वेंदा, मुफ्त में। वरियाम, जन खे तूं मामूली खप्पर थो चईं, उहे अल्दा अथई, अल्दा हाथीअ खे ॾंगण जी ताक़त रखनि था। पोइ तूं मामूली गिदड़ छा कंदे? भलियो आई पुनर खान, भलियो आई। जंहिंखे तूं गिदड़ थो सम्झी उहो शींहं अथई, शींहं। जंहिं वागुनि जा वात चीरे छॾिया उन्ही अॻियां ही अस्ता छा टिकंदी? वरियाम तुंहिंजी दिलेरीअ जी दाद ॾियणी पवंदी, पर छा तूं हिननि डुबरनि जे सहारे असां सां टक्कर खाई सघंदे? हिननि खां हीरा हट असांजी सट पचाए कोन सघंदई। तंहिं करे मां तोखे आख़िरी सलाह ॾेयूं थो वञा त जेकॾहिं तोखे पंहिंजी जिंदगी प्यारी न आहे त घटि में घटि हिननि मिसकिननि जी जिंदगीअ जे बारे में सोच। अञा जेकॾहिं जुर्गे में अचण जी कोशिश कई त हिननि मां को बि ज़िंदा वापसि कोन मोटंदी, को बि। अचो हैकल खान, असांजा हीणा हद ॾिसी कॾहिं असांजे रस्ते रोकण जी कोशिश न कजां, छो त असां शाह जे बैत जा उहे महफ़ूम आहियूं। सूरिया सिंगार असुल आशिकनि जो। मुड़ मोटन मेणो क्या निज़ारी निर्वार, गुस्सण जो करार असुल आशिकनि जो। कॾहिं त हिननि तस्वीरुनि जे विच में बिचार खान जी तस्वीर लॻल हूंदी, बिचार खान जी। पर बाबा साईं जो राज़ दोदा खान तरफ़ वधीक आहे। जेकॾहिं दोदा खान भुल में मुंहिंजी जाइ ॻोल्हण जी कोशिश कई
त पोइ हिकु सैलाब ईंदो, सैलाब, भाउ जो उहो सैलाब जंहिंमें सभु सड़ी रख थी वेंदा, सभु सड़ी रख थी वेंदा। मां पूरी हवेलीअ खे बाहि लॻाए छॾींदुसि, बाहि, लेकिन पंहिंजी जाइ ते दोदा ख़ान खे हरगिज़ बर्दाश्त न कंदुसि, हरगिज़ बर्दाश्त न कंदुसि। ॾियो ख़बर, ख़ैर त आहे? ख़ैर किथे वरियाम, ख़ैर किथे? अॼु जेको रेसन जो हिते तूफ़ान आयो उन मां अव्हां खे ख़ैर नज़र अचे पियो। असांजा कखावा घर आहिनि, उन्हनि जी सट कोन सही सघंदा। पर जे इन्हनि बलाउनि सां फिटायोसीं न त साड़े रख करे छॾींदा। भाउ वरियाम, असां तुंहिंजी इज़त ख़ातिर ख़ामोश रहियासीं, सोचियोसीं त हीउ मसइलो ख़ामोशी सां हल थी वेंदो। ख़बर पई आहे त मार का ख़ुदा जी पवेन बारूद खणी असांजे कखाउनि घरनि ते अची पहुता आहिनि। जेकॾहिं पंहिंजो ऐं असांजो ख़ैर घुरो था न त इन ॻाल्हि खे इते जो इते दफ़न करे छॾियो। जेकॾहिं शेर जी थोरी घणी बेइज़ती थी आहे न त इन में वॾी ॻाल्हि कोन्हे वरियाम। असां मामूली मुहाणा इन्हनि सां मुहाॾो अटकाए न सघंदासीं। हा वरियाम, हिन ॻाल्हि खे हिते ई ख़तम करे छॾ। असां तोखे ॿुधाइण आया आहियूं त सुभाणे जरगे ते न हलंदासीं। चई वेठो या अञा कुझु चवणो आहे? हा चूंकि साहू चिकर ई कान, पर ख़ैर वरी थी चई छॾियां, जेकॾहिं पाणी कंदी रहणो अथव त वागवान सां वेर करण में को फ़ाइदो ई कोन्हे। थोरनि घणनि ॻाल्हियुनि खे दरगुज़र करणो असांजी भलाई आहे। भलाई बेइज़तो थी सॼी ज़िंदगी गुज़ारण था चाहियो, इन्ही खे तव्हां भलाई चओ था? इन्ही खां सुठो अथव त सिंधु जे कंधे में मुंहुं ॾेई ॿुॾी मरो वञी। ज़िलत जी ज़िंदगी न मां पाण गुज़ारींदुसि न तव्हांखे गुज़ारण ॾींदुसि। शेर ऐं मां सुभाणे जुर्गे तरफ़ निकिरंदासीं। जेकॾहिं तव्हां मुंहिंजी ताक़त बणिजी मूंसां गॾु हलंदव त मूंखे ख़ुशी थींदी। जेकॾहिं तव्हां काइरनि ऐं पुतलनि वारी ज़िंदगी गुज़ारण चाहियो था त मूंखे तव्हांजी का ज़रूरत नाहे, का ज़रूरत नाहे। निकिरी वञो मुंहिंजे घर मां, निकिरी वञो। उथो। हा साईं, बुख लगी तो घुरी वठो तो साईं, बाक़ी बुख लही वई हली। बेचारा सच त चवनि पिया, असांजो कहिड़ो कम जो हथनि सां टकर खाऊं। साईं, तूं छा थी सम्झे त मूंखे ॻोठ वारनि सां मोहबत न आहे? मूंखे औलाद न आहे, इन ॻाल्हि जो मूंखे अहसासु तॾहिं न थींदो त मां पंहिंजे ॻोठ वारनि सां मोहबत कंदो आहियां, उन्हनि खे पंहिंजी औलाद सम्झंदो आहियां। पोइ हिकु बाइज़त पीउ इहो कीअं चाहींदो त तुंहिंजी औलाद हिकु ज़िलत वारी ज़िंदगी गुज़ारे? पर इहा ॻाल्हि उन्हनि खे सम्झ में नथी अचे। हू सम्झंदा तूं उन्हनि जो दुश्मन आहीं, दुश्मन। तूं उन्हनि खे मौत जे मुंहं में धिकण थो चाहीं। हू छा था सम्झनि ऐं मां छा थो चाहियां? जेसीं ताईं इहा ॻाल्हि उन्हनि जे दिमाग़ में न विहारींदुसि एसीं ताईं सुख चैन सां कोन विहंदुसि। छो न असां खिख सही, पर असां हिन सतराजी जो हिसो आहियूं। असांजो मक़ाम एतिरो ई आहे साईं जेतिरो रईस दिलावर खान, गैबी खान ऐं पुनल खान वारनि जो आहे। पोइ मां उन्हनि जे अॻियां छो झुकां उन्हनि जे अॻियां? गुलाम, हुकुम कयो आका। सुबुह जो नेरन करे बाबा साईं सां गॾु असां जिरगे लाइ निकिरंदासीं। समझियुसि आका, समझियुसि। जिरगो दिलावर खान जी औताक ते आहे ऐं दिलावर खान जे खिलाफ़। जिरगो जिरगो के मामूली चोर ऐं धाड़ेल मुतलिक न आहे। इन्हीअ करे दिलावर खान ऐं पुनहल खान मेंगल खान सां मिली करे पंहिंजी ताक़त जो भरपूर मुज़ाहिरो कंदा
ऐं जिरगे खे नाकाम बणाइण जी भरपूर कोशिश कंदा त जीअं हुननि जी बीठल इज़त बरक़रार रहे। तूं हुननि जी फितरत खां चङी तरह वाक़िफ़ आहीं न। हू हिन जिरगे खे नाकाम बणाइण जे लाइ कुझु बि करे सघनि था। जे जिरगो नाकाम थियो त पोइ तुंहिंजो हीउ आका ज़िंदा न रही सघंदो। तोखे त चङी तरह ख़बर आहे ग़ुलाम, दोदा ख़ान पंहिंजी जान त ॾेई सघे थो, पर हशमत घराणे जी इज़त ऐं उसूलनि खे पामाल थींदे नथो ॾिसी सघे। मां तुंहिंजी इज़त जो आका जेसीं ताईं ही तुंहिंजो ग़ुलाम ज़िंदा आहे तेसीं ताईं तव्हां ते को बि आङुर नथो खणी सघे। सुभाणे हशमत खान जे हवेलीअ खां वेंदे दिलावर जी औताक ताईं इंसान त छा पर जे पखीअ पर बि हयो त ही ग़ुलाम पंहिंजो सिर कटे तव्हांजे कदमनि में फिटो कंदो। तव्हांजे ग़ुलाम जो तव्हां सां वाइदो आहे। तयारी वठो दोस्तो। अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ़्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 हिन जुर्गे में जेकॾहिं हशमत खान कामयाब थी वियो त पोइ असांखे पंहिंजी बाक़ी ज़िंदगी में थोरे शींहं जी ग़ुलामी कंदे गुज़रंदी। जेकॾहिं उन खां निजात हासिल करणी आहे त हिन जुर्गे खे हर सूरत में नाकाम थियणु घुर्जे। नाकाम। मां बि इहो ई थो चयां मेगल ख़ान त रस्ता रोक कंहिंजी कजे, वरियाम जी या हशमत खान जी। अदा जानी मुंहिंजी सलाह वठो त पंहिंजा माण्हू मच्छरनि जे ॻोठ ॿाहिरां बीहारे छॾो ऐं मुंहिंजो अंदाज़ो इहो ई आहे त असांजा माण्हू ॾिसी मच्छरा ॻोठ खां ॿाहिरि निकिरण जी हिमत सारे ई न सघंदा। हा बाबा साईं, चाचा सही पियो चवे। हिन वक़्तु मच्छरनि खे सबक सेखारणु लाज़मी आहे। मच्छरनि खे मारण सां असांखे कुझु बि कोन वरंदो, अञा बि वेतर असांजे मथे जो सूर वधी वेंदो। जेकॾहिं हिन मसइले खे पाड़ो ख़तम करणो आहे त हशमत खान जो बिलो करणो पवंदो। हशमत खान जो। जेकॾहिं असां हशमत खान खे छॾे मच्छरनि सां मुहाॾो अटकायो त पोइ असां टई ॼणा हशमत खान खे मुंहुं ॾेई कोन सघंदासीं। हशमत घराणे जी ताक़त खे कमज़ोर करण लाइ हशमत खान जो मरण लाज़मी आहे। लाज़मी। अगर हशमत खान के कुछ भी थियो तो असां दोदा खान के रोके कोन सघंदासीं। मेगल खान कौन रोके सघंदासीं। ऐं दोदा खान अहिड़ो तो तूफ़ान आणींदो जो उन में असां सभु लुड़ी वेंदासीं। अहिड़ो कुझु बि कोन थींदो पुनल खान, अहिड़ो कुझु बि कोन थींदो। हशमत खान जी मरण खां पोइ
पग वेंदी बाजार खान जे मथां ऐं बाजार दोधे खे डावण विझण जो फन खूब ॼाणे थो, खूब ॼाणे थो। तव्हां छा था सम्झो त हशमत खान जे ख़त्म थियण खां पोइ बाजार खान दोदा खान जे इशारे ते नचण शुरू कंदो? हशमत खान जे मौत जो ॿुधी पूरी सतराजीअ जे मथां खौफ़ जो राकास छांइजी वेंदो। हर माण्हू खौफ़ में वकोड़जी वेंदो। पोइ जेकॾहिं बिजार खान ऐं दोदा खान में इख़्तिलाफ़ वधिया त उन जो फ़ाइदो असांखे मिलंदो, असांखे। हशमत खान खां पोइ दोदा खान जे राज जा माण्हू दोदा खान जे सिर मथां पग ॾिसणु चाहींदा ऐं असां पंहिंजो इशारो बिजार खान तरफ़ करे छॾींदासीं। ॿिन्ही भाइरनि जो इन ॻाल्हि तां तकरार शुरू थींदो ऐं हशमत खान जे घराणे जा आख़िरी ॾींहं असां पंहिंजी अखियुनि सां विसामंदे ॾिसी सघंदासीं। इहो सभु कुझु तॾहिं थींदो जॾहिं असां हशमत खान जो कमु तमामु कंदासीं। बाक़ी ख़ाली पुलाउ पचाइण सां कुझु बि कोन थींदो। जेसीं ताईं असां हिकु थी को अटल फ़ैसिलो न कंदासीं तेसीं ताईं हशमत खान जो हुकुम असां मथां हलंदो रहंदो। पोइ मूंसां सभु कसम खाओ त जेसि ताईं हशमत घराणे खे ख़त्म ऐं बर्बाद न कंदासीं ओस ताईं सुख सां कोन वेंदासीं, कोन वेंदासीं। उन कसम खणण खां पहिरियां तव्हां ॿाहिरनि खे मूंसां हिकु वचन करणो पवंदो। ॻाल्हि कर मेंगल खान, ॻाल्हि कर। छा थो चवणु चाहे? हशमत घराणे जी तबाहीअ खां पोइ सतराजीअ जी पग तव्हांखे मुंहिंजे सिर मथां रखणी पवंदी। इहा बात जी ॻाल्हि आहे मेंगल खान। पहिरियों न पोड़े छींहं खे ख़त्म करणो आहे। न न न न न न न पुनल खान न। जेकॾहिं हींअर मां तव्हांजो साथ ॾियां थो त पोइ तव्हांखे मुंहिंजो साथ ॾियणो पवंदो, मुंहिंजो साथ। ठीकु आहे मेंगल खान, ठीकु आहे। असांखे तुंहिंजो हर शर्त क़बूल आहे ऐं असां वचन था कयूं त तुंहिंजो पूरो पूरो साथ ॾींदासीं, पूरो पूरो साथ। मूंखे तव्हांजे वाइदे ते पूरो पूरो एतबार आहे। पर मेंगल खान हाणे छा कयूं? छा वरी छा कंदासीं? घुरायो हमराहनि खे त हशमत खान जी हवेलीअ खां वठी दिलावर खान जी औताद ताईं बारूद सां भरियल हमराहनि खे रस्ते जे ॿिन्ही तरफ़नि खां विहारे छॾियो। जीअं ई चुरगे में हशमत खान ऐं हुन जा वारस अचनि त उन्हनि खे हमेशा हमेशा लाइ मिट्टीअ माउ जे हवाले करे छॾनि, मिट्टीअ माउ जे हवाले।
लोई